बे पासे असां ख़बर शेयर कंदासीं दादू मां दादू जे ॻोठ नव ॻोठ में 12 वरनि जी नींगरीअ सां ॾाढाई जी कोशिश वारो मामिलो। अदालत जे हुकुम ते नींगरी साइमा सां ॾाढाई जी कोशिश कंदड़ जवाबदार गुरशील चांडियो ऐं नींगरी जी पीउ रजब मलाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है मांखे अपडेट कंदा हलो त दादू भरसा नव ॻोठ में 12 वरनि जी नींगरी सां ॾाढाई जे कोशिश वारे मामले बाबति अदालत जे हुकुम ते नींगरी साइमा सां ॾाढाई जी कोशिश कंदड़ जवाबदार गुलशेर चांडियो ऐं नींगरी जो पीउ रजब मल्हा खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अदालत नींगरी ऐं संदसि माउ खे तहफ़ुज़ ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं तारिक लिगारी खां। जी तारिक, इन हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी नव ॻोठ में 9 जनवरी से मुबैना तौर जिनसी ॾाढाई जी कोशिश वारे वाक़े जी दादू जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मनूमल खगेजा जी अदालत में ॿुधणी थी आहे। अदालत में नींगरी साइमा जी अमड़ जेका आहे उन पारां इल्ज़ाम हया विया आहिनि त जवाबदार गुलशेर चांडियो पारां संदसि धीअ सां ज़बरदस्ती ॾाढाई जी कोशिश कई वई। हिन इल्ज़ाम हयो त रजब मल्हा जेको संदसि मुड़ुसु आहे उन पारां जवाबदार गुलशेर चांडियो खे घर अंदर कमरो ॾिनो वियो किराए ते। ही जॾहिं शहर में सामान वठण लाइ वई त घर ईंदे हुन ॾिठो त जवाबदार संदसि धीअ सां ॾाढाई करे अदालत पारां जवाबदार गुलशेर चांडियो ऐं नींगरीअ जे पीउ रजब मल्हा खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। जॾहिं अदालत पारां नींगरी जी अमड़ आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदारनि पारां खेनि अदालत में धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। उनखां पोइ अदालत नींगरीअ जी अमड़ ऐं जेको आहे सो नींगरी खे तहफ़ुज़ ॾींदे पुलिस खे हुकुम ॾिना त उन्हनि खे पुलिस तहवील में तहफ़ुज़ ॾेई पहुचाए वञे। जॾहिं त जेके जवाबदार हुया गुलशेर चांडियो ऐं नींगरीअ जो पीउ रजब मल्हा ॿिन्ही खे गिरफ़्तार कंदे उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।